अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम मन अंदर जा अहवाल सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट असलम आज़ाद। नाज़रीन, इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जी चॉइस खां थोरो अॻिते सोचींदड़ इल्मी अदबी ऐं सियासी समाजी शख़्सियतनि जिन पंहिंजे पंहिंजे शोबे में बे इंतहा ख़िदमतूं सरअंजाम ॾेई पंहिंजो ऐं पंहिंजे शोबे जो मान मथां कयो आहे, तिन समूरियुनि मोतबर शख़्सियतनि लाइ सोशल मीडिया जे मशहूर ऐं मारूफ़ प्रोग्राम मन अंदर जा अहवाल ख़यालनि जे इज़हार जो बहितरीन प्लेटफॉर्म आहे। ज़िले सजावल सां तइल्लुक़ रखंदड़ उहे मौज़म शख़्सियतूं जेके बणबियूं आहिनि सोशल मीडिया जे अहम आवाज़ ऐं अहम नाव स्मार्ट टीवी न्यूज़ जे दिलि खे छुअंदड़ प्रोग्राम मन अंदर जा अहवाल जो हिसो तमामु जल्द ॿियनि बहितरीन किरदारनि जी अंदर जा अहवाल तव्हांजी समातनि जी नज़र कंदासीं। इन लाइ जल्दी असांजे यूट्यूब चैनल स्मार्ट टीवी न्यूज़ HD खे सब्सक्राइब करे प्रोग्रामनि खे ॾिसणु न विसारींदा।